सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ी जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधन जा सुंदर सपना साकार थियन। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लायक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। दिलेर सिंधीअ जी अॼु जी गॾजाणीअ में वरी तव्हां सभिनी जो स्वागत आहे। केतिरी न ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो 34 सालनि खां पोइ बीजेपी सरकार नई तैलीमी नीति अमल में आंदी आहे। 20 जुलाई 2020 ते इहा नई राष्ट्रीय तैलीमी नीति अमल में आंदी वई आहे। दर्शको, कंहिं बि समाज जी तरक़ी उन समाज जे तैलीमी स्तर ते ही निर्भर कंदी आहे। जेका हिया नई तैलीमी नीति आई आहे, शिक्षा नीति आई आहे, उन जो असांजी सिंधी भाषा जे आईंदे ते, सिंधी ॿारनि ते, उन्हनि जे तैलीम ते कहिड़ो असर पवण वारो आहे, इन जे बारे में अॼु जे असां हिन एपिसोड में ॼाणंदासीं सरकार जे नयनि नीतियुनि जे बारे में ऐं उन जो असर असां सभिनी ते। त इन कड़ीअ में मां पहिरीं सभिनी खां स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदमि असांजे भाउ प्रताप पिंजानी जी जो। प्रताप पिंजानी जी जेके के असांजे NCPSL जा अध्यक्ष आहिनि, प्रेसिडेंट आहिनि। डायरेक्टर प्रताप तव्हांजो डायरेक्टर आहिनि। डायरेक्टर साहब तव्हांजो स्वागत आहे। नमस्ते, जय झूलेलाल। जेको जय झूलेलाल, जय झूलेलाल। मां तव्हांखां इहो ॼाणणु चाहींदमि त असांजी हिन नई नीतिअ जो, असांजी शिक्षा नीतिअ जो असांजे सिंधी भाषा ते कहिड़ो असर थी सघंदो आहे, उन जे बारे में तव्हांजा वीचार ॼाणणु चाहींदासीं। सभिनि खां पहिरीं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां हिन कार्यक्रम में जेके बि असांजा व्यूअर्स जुड़ियल आहिनि उन्हनि जी दिली आज़ियां थो कयां। दिलेर सिंधी चैनल खे ऐं हिन जी टेक्निकल टीम खे वाधायूं था ॾियां कि अॼु हिन न्यू एजुकेशन पॉलिसीअ जे मथां हिननि कार्यक्रम जी रिथा कई आहे। गवर्नमेंट ऑफ इंडिया जी बि इहा मंशा आहे कि वधीक में वधीक न्यू एजुकेशन पॉलिसी जे बारे में असां पब्लिक खे ॼाण ॾियूं, उन जो छा बेनिफिट्स आहिनि, कीअं हिकु नए समाज जी असां रचना कंदासीं। जेका मंशा असांजे प्राइम मिनिस्टर साहिब जी आहे। इन खां मां पहिरीं ॿुधाइणु चाहींदुमि कि इन खां पहिरीं 86 में बि एजुकेशन पॉलिसी ठही, पोइ उन खां पोइ 92 में आई, वरी हाणे जेको आहे काफ़ी लंबे टाइम खां पोइ जेको आहे हिकु ड्रास्टिक चेंजिस असांजी एजुकेशन पॉलिसीअ में असां खणी आयासीं। असांजी जेका लॉर्ड मैकाले जी जेका एजुकेशन पॉलिसी हूंदी हुई उन में उन टाइप जा इंसान पैदा कया वेंदा या ठाहिया वेंदा हुआ जेके क्लरिकल कम खे
करे सघनि, जेको आहे उन्हनि जूं पंहिंजूं नीड्स हुयूं। सरकार काफ़ी टाइम खां कोशिश करे रही हुयूं ऐं असांजे संस्कृति उत्थान न्यास जेका आहे भारत सरकार इन में घणेई मीटिंग्स कयूं, जंहिंमें मां बि इनवाइट कयो हुयुमि। जेके बि देश में डायरेक्टर्स ऐं चेयरमैन आहिनि उन्हनि जो पार्टिसिपेशन हो ऐं उन में देवनाणी साहब बि हिकिड़ा पार्टिसिपेंट हुआ जेके उन मीटिंग जे अंदरि आया हुआ ऐं उन्हनि इहे ॻाल्हियूं रखियूं कि कीअं असां समाज खे न्यू एजुकेशन पॉलिसी जे थ्रू समाज जो वाधारो करे सघूं था। मां सभिनि खां पहिरीं असांजो जेको एजुकेशन मिनिस्टर आहिनि डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक, जेके कि पाण कवि बि आहिनि, ऐं मिनिस्टर ऑफ स्टेट असांजा संजय धोत्रे साहब आहिनि, उन्हनि खे मां वाधायूं ॾींदुमि कि केवल 1 साल जे टेन्यूअर में उन्हनि काफ़ी मीटिंग्स करे न्यू एजुकेशन पॉलिसी खणी आया। ऐं न्यू एजुकेशन पॉलिसी में बेसिकली मेन एम्फेसिस इन ॻाल्हि ते ॾिनो वियो आहे कि जेके बि ॿार आहिनि पहिरें दर्जे खां 5 दर्जे ताईं जेके ॿार आहिनि उन्हनि जो पंहिंजो राइट आहे, त उन्हनि जो राइट जे हिसाब सां उन्हनि खे एजुकेशन उन्हनि जी मातृभाषा में ॾिनी वञे, छाकाणि त को बि ॿारु पंहिंजी माउ जी भाषा खे जल्दी सम्झी सघंदो आहे ऐं कंपेरिज़न टू ॿी भाषा जे जेको आहे। ऐं इन खां सवाइ असांजे साम्हूं हिकु क्राइसिस जी पोजीशन डेवलप थी रही हुई कि जेके बि भारतीय भाषाऊं आहिनि उन्हनि में जेके मातृभाषाऊं आहिनि उन्हनि जो धीरे धीरे समाज में इम्पैक्ट घटि पियो थींदो वञे। इन करे भारत सरकार खे लॻो कि ॿारनि खे उन्हनि जी मातृभाषा में एजुकेशन ॾिनी वञे, उन सां गॾु जेके बि अलॻि अलॻि भारतीय भाषाऊं आहिनि उन्हनि जो पाण में बि कोऑर्डिनेशन थी सघंदो। हीउ पहिरियों दफ़ो आहे कि असां हिन एजुकेशन पॉलिसीअ जे थ्रू पंहिंजी सनातन संस्कृति सां जेको आहे इंट्रोडक्शन थींदो ऐं असांजा ॿार जिन में धीरे धीरे वैल्यूज़ ट्रेडिशन्स पंहिंजी जड़ुनि सां परे पिया थींदा वञनि, उहा हिन पॉलिसीअ जे थ्रू थींदी। इन खां तमामु इन में सुठी ॻाल्हि आहे कि इन में एजुकेशन पॉलिसी में इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त कीअं असांखे नॉलेज अक्वायर करणो घुरिजे, हाउ टू द गेन द नॉलेज, ठीकु आहे, ऐं उहो पंहिंजी मातृभाषा जे थ्रू। त इहा तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन खां सवाइ इहो थींदो कि जेके बि असां जेके डिग्रियूं इहे वठंदा हुआसीं, त मान लीजिए हिकु दफ़ो कॉलेज में एडमिशन थियण खां पोइ असां पहिरें साल अगरि असां छॾे ॾियूं त असांखे कंहिं बि प्रकार जो सर्टिफिकेट या डिप्लोमा कान मिलंदो। पर हाणे हिन एजुकेशन पॉलिसीअ में जेको आहे 5+3+3 जो फार्मूलो रखियो वियो आहे। उन खां पोइ 4 इयर्स जो फार्मूला आहे, त पहिरीं 12हें दर्जे खां पोइ असां 3 साल डिग्री लॻंदा। त हाणे छा आहे कि 4 जेको सालनि जो कोर्स आहे उन में अगरि को ॿारु लॻे थो भई 1 साल जो कोर्स करे ऐं ॿियो कंहिं जॉब में थो वञे हली या स्किल डेवलपमेंट जो को प्रोग्राम अटेंड थो करे, त उनखे सर्टिफिकेट कोर्स मिलंदो 1 साल खां पोइ। ऐं अगरि 2 साल कंप्लीट थो करे त उनखे डिप्लोमा मिलंदो, ऐं 3 साल अगरि कोई पढ़ाई करे थो त उनखे डिग्री मिलंदी, ऐं 4 सालनि खां पोइ पोस्ट ग्रेजुएट जो मिलंदो। ऐं हिन में ख़ासि सभिनि खां ख़ासि ॻाल्हि इहा आहे कि हाणे इहो ॿारु जेको 4 सालनि जो कोर्स करण खां पोइ PhD डायरेक्ट करे सघे थो। त हाणे डायरेक्ट एडमिशन PhD में थींदी उन 4 सालनि जे कोर्स खां पोइ। ऐं मेन ॻाल्हि असांजूं गवर्नमेंट जे तरफ़ां बि ऐं जेके बि गवर्नमेंट ऑफ इंडिया जे एजुकेशन डिपार्टमेंट जूं अलॻि अलॻि काउंसिल्स आहिनि, उन्हनि जे अंदरि इन ॻाल्हि जी कोशिशि हले पई कि जेके बि इहे पॉलिसियूं असां ठाहियूं आहिनि कि वासुधम कुटुंबम जंहिंजी ॻाल्हि रखूं था, सभिनि जे डेवलपमेंट जी असां ॻाल्हि रखूं था, त जेका हीअ पॉलिसी ठाही वई आहे उनखे कीअं असां प्रॉपर तरीक़े सां इम्प्लीमेंट कयूं ऐं उन जो एग्ज़ीक्यूशन कयूं, ताकि जेके पहिरीं वारी एजुकेशन जेके पॉलिसियूं थियूं हुयूं उन्हनि जूं जेको कमियूं आहिनि उन्हनि खे असां दूर करे सघूं ऐं हिकु तमामु जेको हिकिड़े अहिड़े समाज जी रचना जंहिंमें सभिनि समाजनि जे विच में पाण में कोऑर्डिनेशन हुजे ऐं सभु भाषाऊं मिली करे हिकु यूनाइटेड कल्चर ऐं यूनाइटेड लिटरेचर जो डेवलपमेंट थी सघे, उहो हिन एजुकेशन पॉलिसीअ जी इम्पोर्टेंस आहे, हिन जा फीचर्स आहिनि। ऐं वधीक
मां इन खां वधीक न चवंदुमि। ऐं छाकाणि त हिन प्रोग्राम में वासुदेव देवनानी साहब जेके ख़ुदि असांजा फॉर्मर एजुकेशन मिनिस्टर आहिनि राजस्थान सरकार जा, सुरेश बाबलानी साहब आहिनि जेके असांजा NCPSL मेंबर आहिनि, प्लस राइटर बि आहिनि। ऐं असांजी हिकिड़ी भेण जेका की तव्हांजे बॉम्बे मां ई आहे, मंजू मंजू जी। मंजू मंजू लालवानी पाठक जेका आहे, उहा ख़ुदि प्रिंसिपल आहे कॉलेज जी। त मां सम्झंदुमि त उहे वधीक न्यू एजुकेशन पॉलिसीअ मथां रोशनी विझंदा ऐं असांजा जेके बि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे उन ॻाल्हि जो बेनिफिट मिलंदो। वधीक न चवंदे मां पंहिंजी वाणीअ खे विराम थो ॾियां। ऐं दिलेर सिंधी चैनल खे, हिन तव्हांखे बि ऐं सभिनि खे मां वाधायूं थो ॾियां। ऐं असांजे ही जेके हिन प्रोग्राम में आयल आहिनि उन्हनि सभिनि जो मां दिली आज़िया थो कयां, स्वागत थो कयां। जय हिंद, जय मां भारत। स्क्रीन ते असांजे जेके असांजा उपस्थित अतिथि आहिनि हिकु उन्हनि खे इनवाइट करणु चाहींदमि। सुरेश जी खे, मंजू जी खे जेके आहिनि उहे त असां सां जुड़नि। प्रताप जी, तव्हां थोरे में तमामु सुठी असांखे हर कंहिं पॉइंट ते तव्हां लॻभॻि टच कयो, त उन जे लाइ माना असांखे जेतिरो असां अवेयर करे सघूं, छो त जीअं त हे नयूं पॉलिसीज़ आहिनि त माण्हुनि में वधीक अवेयरनेस फैलाइण जी ज़रूरत आहे। इहो ई सोचे करे अॼु जो असां कार्यक्रम रखियोसीं त मिटनि माइटनि खे बि हिननि जी ॼाण पए, छो त टोटली नओं आहे, अपसाइड डाउन थी वई आहे ॼण त ॻाल्हि। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढियूं नयूं सुठियूं नीतियूं हिन में अची वयूं आहिनि त सभिनी खे ॼाण हुजणु ज़रूरी आहे हिननि ॻाल्हियुनि जी। सुरेश जी, तव्हांजो स्वागत आहे। प्रताप भैया, तव्हां असां सां जुड़िया रहिजो। कार्यक्रम जे अंत में जय वरी असां झूलेलाल, जय झूलेलाल कंदासीं। सुरेश भाई। जय झूलेलाल जी, जय झूलेलाल। सुरेश भैया, तव्हांजो स्वागत आहे असांजे अॼु महिरबानी, जे महिरबानी। असां सुरेश भैया जे लाइ मां इहो ज़रूरु चवंदमि त सुरेश भैया हिकिड़ा तमामु सुठा राइटर आहिनि, ड्रामा बि लिखंदा आहिनि, NCPSL सां जुड़ियल बि आहिनि ऐं 28 किताब जेको कि पंहिंजो पाण में ई हिकिड़ो वॾो समावेश आहे उहे लिखिया अथऊं, जंहिंमां 24 अची चुका आहिनि, 4 अचण जे लाइ अञा उहो असां सां बाक़ी आहिनि। सुरेश जी, तव्हांजो अॼु जे कार्यक्रम में स्वागत आहे। थैंक यू। जी, हिना जी, मां हिकु अर्ज़ु करणु चाहींदुसि। मां ॻाल्हायां इन खां पहिरीं असां सां गॾु शायदि देवनानी साहब जुड़ियल आहिनि। उन्हनि जो थोरी देरि में वरी ॿियो प्रोग्राम आहे। असां पहिरीं देवनानी साहब खे ॿुधूं, पोइ वरी पाण सां गॾु आहियूं। त पहिरीं देवनानी साहब खे इंट्रोड्यूस कयो, ठीकु आहे? जी जी जी, देवनानी जी अची विया आहिनि त मां चाहींदमि त स्क्रीन ते उन्हनि खे मां इनवाइट करणु चाहींदमि। अॼु जे हिन नमस्ते नमस्ते देवनानी जी। नमस्ते हिना जी भेण, नमस्ते। ऐं ॿिया सभु जेके पार्टिसिपेंट उन्हनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। मानवारा प्रताप पिंजानी जी, बबलानी जी ऐं ॿिया सभु जेके तव्हांजा हिन सेमिनार में जुड़ियल आहे, मुंहिंजा भाउर और भेनरो। वास्तव में शिक्षा नीति जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त घणनि सालनि खां हिकु कमी अनुभव थिए पई। असांजा ॿार रुगो रटी करे डिग्रियूं त वठनि पिया ऐं डिग्री वठी करे रुगो घुमनि पिया ऐं नौकिरी तलाश में पिया घुमनि। वास्तव में असांजे ॿारनि जे भारत जे ॿारनि में एतिरी प्रतिभा आहे, एतिरी उन्हनि में ॼाण आहे त हू विश्व खे पंहिंजो ज्ञान ॾेई सघनि था। पहिरीं असांखे ध्यानु हूंदो त तक्षशिला ऐं नालंदा विश्वविद्यालय में सॼे विश्व मां अची करे माण्हू शिक्षा वठंदा। ही विच में छा थी वियो जो असांजा ॿार असां सभिनी पुठियां रहिजी वियासीं ऐं ॿियनि खां ज्ञान वठंदा रहियूं पिया। त असांजे नए प्रधानमंत्री जेको मोदी जी 2014 खां आहिनि, उन सोचियो त नए भारत जो निर्माण करिणो आहे। ऐं जेका नए भारत जो निर्माण करिणो आहे त उहो शिक्षा नीति जे आधार ते थी सघे थो त नई पीढ़ी कीअं पाण खे डेवलप करे जंहिंमां असीं पंहिंजे देश खे हिकु नई दिशा ॾेई सघूं था। उन आधार ते इहा नई नीति ठही। मूंखे ध्यानु आहे त कस्तूरी रंजन जॾहिं हिनखे फाइनलशिप ॾेई रहिया तॾहिं मूंखे बि उन्हनि सां विहण जो मौक़ो मिलियो ऐं उन में कुझु ॻाल्हियूं पाण में चर्चा करे असीं जोड़ियोसीं त इन नीतिअ में सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे त ॿार छा सोचे जी जॻह ते कीअं सोचे, इन ते ज़ोर ॾिनो वियो आहे। पहिरीं त जेको ॿुधाईंदो उहो रटी करे उहो ई सोचे, पर हाणे कीअं सोचे इन ते ज़ोर ॾिनो वियो आहे ताकि उनजी जेको अंदरि सोच आहे उहो वधे। ऐं उन में जीअं प्रताप जी चयो त असीं पहिरियों फार्मूलो चयो आहे त ॿार खे प्रारंभिक एजुकेशन पंहिंजी मातृभाषा में मिले। त ॿारु जेको घर में भाषा ॻोल्हाईंदो आहे उन में ई जेकॾहिं हू स्कूल में पढ़ंदो प्रारंभिक शिक्षा, त उन जी जेका
सोच सम्झण जी कैपेसिटी आहे उहा निश्चित रूप से वधे थी। इन खां उन ते सिखी करे पंहिंजो परिवेश पंहिंजी परंपराऊं उहे त सभु सिखंदो, पर वॾो थी करे ॿी जेका नई ॻाल्हि जोड़ी वई आहे 6 साल में ई हुनखे व्यावसायिक शिक्षा बि ॾिनी वेंदी, यानी पंहिंजो हुनर हू को न को खणी सघंदो ऐं उन हुनर जे आधार ते 6 खां वठी करे 12 ताईं जे विच में हू हुन हुनर में अहिड़ो पारंगित थी वेंदो त 12 खां पोइ हुनखे नौकिरी ॻोल्हण जी ज़रूरत कोन पवंदी, हू पाण नौकिरी ॾियण वारो तयारु थी सघंदो। इहा इन में सॼी व्यवस्था आहे। ऐं उन जे लाइ जेका बजट वग़ैरह जी व्यवस्था थींदी आहे, ही पहिरियों दफ़ो आहे सन 62 खां पोइ असीं हिकिड़ो फार्मूला सोचींदा हुआसीं त GDP जो 6% शिक्षा ते ख़र्च थिए, पर कंहिं बि सरकार अॼु ॾींहं ताईं 3% खां वधीक कॾहिं ख़र्च कोन कयो। उन बजट खे दुगनो कयो वियो आहे त ॿार इहा वोकेशनल शिक्षा बि ॾिसी सघे ऐं 12 ताईं सिखी सघे। ऐं इन खां आंगनवाड़ियुनि खे जोड़ियो आहे, उहो जेको पहिरीं सोचे पहिरीं ॿार आंगनवाड़ी ते वेंदो ऐं उनखे नर्सरी खां वठी करे 12 ताईं हिक ई इंस्टीट्यूशन में हू सॼी शिक्षा वठी सघे, उनखे शिक्षा सां जोड़ण जी व्यवस्था कई वई आहे। ऐं 6 खां पोइ हू पंहिंजी 3 भाषाऊं खणी थो सघे, जंहिंमें का विदेशी भाषा बि खणे, चाहे अंग्रेजी खणे, संस्कृत खणे, सिंधी खणे, पंहिंजी का बि भाषा खणी करे अॻिते हली थो सघे। ऐं 12 खां पोइ हुनखे कॉलेज में पहिरीं प्रवेश ऐं निकास केॾी महिल शिक्षा छॾे थो सघे ऐं केॾी महिल शिक्षा में एडमिशन वठी थो सघे। इहा जेका सभिनी खां वधीक हिन में छूट ॾिनी वई आहे उहा अॼु ॾींहं ताईं कंहिं बि पॉलिसी में कोन ॾिनी वेंदी। ॿियो हिन में जुड़िया त पहिरीं जेका शिक्षा वरितई उहा कॾहिं बेकार कोन वेंदी, हर विषय जा क्रेडिट पॉइंट्स हूंदा, उहे वठंदो वेंदो, हुन क्रेडिट बैंक हलंदो हुनजे नाले सां, उहे हुन जमा थींदा वेंदा। अॼु 2 विषय करे सघियो, हुन क्रेडिट अंक हुन में जुड़िजी विया ऐं साल 2 खां पोइ वरी जुड़ियो ऐं उन में 2 विषय प्यार कई, उहो जुड़ी वेंदो। इन करे जेतिरा क्रेडिट अंक वठी करे हुनखे डिग्री मिली वेंदी। टी जेका वॾी ॻाल्हि आहे, अॼु ॾींहं ताईं असीं कॉमर्स, आर्ट्स, साइंस इन में उलझियासीं, हिकु फैकल्टी सां बंधन हुआसीं। हाणे फैकल्टी जा बंधन ख़तमु आहिनि। छोकिरो या छोकिरी ॿार पंहिंजी इच्छा सां कहिड़ा बि विषय खणी थो सघे, जंहिंमें हुन रुचि आहे। फिजिक्स सां गॾु जेका गणित मैथमेटिक्स नथो खणी सघे, का ॻाल्हि कोन्हे, हुन सां संगीत खणी थो सघे, उन सां फिलोसॉफी खणी थो सघे। इहा जेका छूट आहे, मां इहा एजुकेशन में वॾी ॻाल्हि आहे। ऐं चौथी जेका हिकु वॾी ॻाल्हि आहे त हिन में अनुसंधान ते वधीक ज़ोर ॾिनो वियो आहे, खोज ते, कीअं माण्हू खोज करे। ऐं उन जे लाइ पहिरियों दफ़ो आहे 20,000 करोड़ बजट हिकु साल जो रखियो वियो आहे। छाकाणि खोज थींदी त उनजो लाभ इंडस्ट्रीज़ खे बि मिलंदो, उनजो लाभ देश खे बि मिलंदो, उनजो लाभ समाज खे मिलंदो। न त अॼु एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में खोज त कनि था, पर उहा रुॻो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ताईं रहिजी थी वञे, उहा फील्ड में किसाननि ताईं कोन थी पहुचे। इन करे जेका आत्मनिर्भर भारत ठाहिणो आहे त आत्मनिर्भर भारत सां पेरनि ते बीहे ऐं पंहिंजे जेके हिते लाइ इन्वेंशन खपे, डिस्कवरी खपे, खोज खपे, जेको अनुसंधान खपे, उहो सॼो इन में वधीक प्रावधान आहे त छो ॿार पंहिंजो स्टूडेंट उन सां वधी थो सघे। इन ख़्याल खां 3-4 अहिड़ियूं महत्वपूर्ण ॻाल्हियूं आहिनि जंहिंसां असीं हिन देश खे वधी सघूं था। ऐं हींअर सॼे देश में 800 यूनिवर्सिटीज़ आहिनि ऐं लॻभॻि 40,000 कॉलेज आहिनि। एॾनि कॉलेज आहिनि, यूनिवर्सिटी खां वधीक मल्टीपल स्किल जूं कुझु अहिड़ा उच्च शिक्षण संस्थान, इन्हनि खे कन्वर्ट करे 15,000 अहिड़ा उच्च शिक्षण संस्था ठहंदी जंहिंमें मल्टी फैकल्टी बि हूंदी, जंहिंमें अनुसंधान जी बि हूंदी, PhD करण जी बि हूंदी, सभु ॻाल्हियूं हुन में हूंदियूं, जंहिंसां अहिड़ा इंस्टीट्यूशन अॻिते वधी करे तक्षशिला नालंदा ऐं तक्षशिला मिशन नालंदा जहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ भारत में ठहनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि, असांजा ॿारनि खे असीं शौक़ सां विदेश में पढ़ण लाइ मोकिलींदा आहियूं त उतां वञी तूं पढ़ी अचु। हाणे विश्व जूं जेके सर्वश्रेष्ठ यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि जा कैंपस जेके आहिनि उहे भारत में खोलिया वेंदा, जीअं हितां प्रतिभा ॿाहिरि न वञे, हितां जी प्रतिभा हिते ई रहे, हिते ई सुठे में सुठी एजुकेशन अॻिते वठी करे पंहिंजे देश जो भलो करे, पंहिंजे समाज जो भलो करे। इन करे नए भारत जो निर्माण ऐं आत्मनिर्भर जो भारत जे निर्माण जी जेका असांजे प्रधानमंत्री जी गहरी सोच आहे, उहा हिन एजुकेशन पॉलिसी में स्पष्ट कई आहे। पर हिन में जेका हिकु ॾुखियाई ईंदी, जेको मां अंदाज़ लॻायां थो, उहा आहे हिन जी क्रियाविनती ते, हिन जो एग्ज़ीक्यूशन कीअं थिए। उन जे लाइ टीचर्स बि ओड़ा खपनि, उन जो वीचार कयो वियो आहे त अहिड़ा टीचर्स कीअं तयारु खपनि, कीअं टीचर्स जो सिलेक्शन थिए। पर हींअर जीअं तव्हां विषय रुॻो ॿारनि जो रखियो आहे, ॿारनि ते एतिरो इफेक्ट थींदो त ॿार पंहिंजे भारत जे, पंहिंजे समाज जे परिवेश सां जुड़ी सघंदा, परंपराउनि सां जुड़ी सघंदा, पंहिंजे संस्कृति सां जुड़ी सघंदा, पंहिंजे भारतीयता सां जुड़ी सघंदा। अहिड़ी लचीलोपन हिन शिक्षा नीति में रखियो वियो आहे त
त ॿार पंहिंजी पढ़ाई पंहिंजी एजुकेशन वठी करे पंहिंजे पेरनि ते बीह करे पंहिंजी रुगो आजीविका न लाइ पर देश ऐं समाज लाइ बि कुझु सोचे ऐं करे। इहा जेकॾहिं हिन में विधी आहे मां सम्झां इहा सर्वश्रेष्ठ पॉलिसी आहे जेका देश खे वधीक वठी वेंदी। छाकाणि पहिरीं जेको 68 में पॉलिसी ठही, तंहिंखां पोइ 86 में ठही, 92 में संशोधन थियो, पर हीअ पॉलिसी हिकिड़ी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, मूल सां चेंज आहे। इहो चेंज पाण सभिनी खे हिक हिक खे पढ़णु खपे। आहे ॾाढी वॾी 120 पेजनि जी आहे। मूं हुन 5 आर्टिकल्स बि हिते अख़बारुनि में छपिया आहिनि, मूं लिखिया आहिनि, पर उन में हिक हिक ॻाल्हि खे जेका चवंदासीं त हिते शायदि सॼो कलाकु बि घटि पवंदो। इन करे उन पॉलिसी खे पढ़णु खपे, सम्झणु खपे ऐं उन ते क्रॉस क्वेश्चनिंग करे हिक ॿिए जो ॾे वठि करणु खपे। ऐं इन इम्प्लीमेंटेशन में असीं छा था कॉन्ट्रीब्यूशन करे सघूं, जेके शिक्षा सां जुड़ियल माण्हू आहियूं, जेके समाज सां जुड़ियल माण्हू आहियूं, इन शिक्षा में नीतिअ में पाण जेको कॉन्ट्रीब्यूशन करे सघूं उहो करे पाण अॻिते वधंदासीं त निश्चित रूप से हीअ पंहिंजो सेमिनार बि सफल थींदियूं। ऐं तव्हां जेको प्रयास कयो आहे इन लाइ तव्हांखे बि वाधायूं ऐं सभिनी ॿियनि भाउरनि खे बि ख़ूब लख लख वाधायूं। पाण इहे जुड़ंदा रहूं, मिले वीचार विमर्श कंदा रहूं ऐं देश खे अॻियां वधाईंदा रहूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। देवनानी जी तव्हां तमामु बढ़िया जानकारी ॾिनी। असांखे हाणे इहा बि ख़बर पई त असांजा ॿार ॿाहिरि वेंदा बि न वेंदा, उहे ब्रेन्स असां वटि हिते ई हूंदा, उहे हिते ई देश जी तरक़ीअ में बि असांखे हिमथाईंदा ऐं असां वटि यूनिवर्सिटीज़ बि पाण वधीक बहितर थींदियूं। इहा जानकारी तव्हां असांखे जाम सुठी ॾिनी। ऐं ॿार जेके नंढे हूंदे खां जेको इहो व्यवसाय अगरि असां उन्हनि खे सेखारियूं था पिया त उहो उनजो माना हिकिड़ो वापारीपन जेको असां चवंदा आहियूं, हिकिड़ो एंटरप्रेन्योर, उहे नंढे हूंदे खां ई ॼण त उन्हनि में विझ अची वेंदो त असांखे पंहिंजी आजीविका पाण कमाइणी आहे। इहा तमामु बढ़िया पॉलिसीज़ गवर्नमेंट खणी आई आहे। उनजे लाइ गवर्नमेंट खे जो बि तहे दिलि सां धन्यवाद। ऐं तव्हां असांजे लाइ टाइम कढियो, तव्हांखे बि तमामु घणियूं असां थैंक यू चवंदासीं, तव्हांजी महिरबानी। मां बि प्रोग्राम तव्हांखां मोकल वठंदुसि। जी 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 महिरबानी बाबू, महिरबानी में सभु। सुरेश भैया, मां तव्हां खां ॼाणणु चाहींदमि हाणे त जीअं हाणे असां जी प्रताप भैया असांखे ॿुधायो त हेॾियूं सुठियूं नीतिअ जे बारे में कीअं गवर्नमेंट उन्हनि ते कमु करे रही आहे। देवनानी जी अञा हुन में एड ऑन कयूं चङियूं ई ॻाल्हियूं। हाणे मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि त इन शिक्षा नीतिअ जो असांजे सिंधी भाषा ते ऐं सिंधी ॿोलीअ ते ऐं संस्कृतीअ ते उन ते कीअं असरु पवंदो, थोरो उन ते रोशनी विझंदव। जी बिल्कुलु बिल्कुलु। हिन जी पहिरीं त सभिनी खां पहिरीं तव्हांजी टीम खे ऐं तव्हांखे लख लख वाधायूं कि तव्हां अॼु जी शिक्षा नीतिअ ते जेको आहे हीउ सेमिनार वेबिनार रखियो आहे। भाउ प्रताप पिंजाणी खे नमस्कार। जेके बि असांजा प्रोग्राम ॾिसनि था पिया उन्हनि सभिनी खे नमस्कार कंदे सभिनी खां पहिरीं मां थोरो सो तव्हांखे पुठियां वठी हलंदुसि। माना ब्रिटिश गवर्नमेंट जेका असां वटि आई आहे उन खां बि पहिरीं त वठी हलां मां, जॾहिं असां वटि गुरुकुल जी व्यवस्था हूंदी हुई। असां वटि एजुकेशन खे गुरुकुल में थींदी हुई ऐं गुरुकुल में ॿार जो डेवलपमेंट जेको आहे उहो न रुगो शास्त्र पढ़ण ते आधारित हूंदो, पर उनखे शस्त्र, उन्हनि जी जेका हैबिट्स आहिनि, उन जूं जेके रुचियूं आहिनि, उन ते बि असांखे घणेई जेको आहे उनखे ॿारनि खे सिखण लाइ मिलंदो हो। उते कोई किताब कोन हूंदो, का स्लेट कोन हूंदी, का पेंसिल कोन हूंदी, का पेन कोन हूंदी, का कॉपी कोन हूंदी हुई। ॿार जे मन में जेको बि सुवालु उथंदो हो उहो पंहिंजे गुरूअ खां पुछंदो हो। उन गुरूअ खे, गुरू जेको आहे पंहिंजी ॼाण न, अॼु वांगुरु जेका असांखे इंफॉर्मेशन आहे उन वांगुरु न, पंहिंजे ज्ञान सां, पंहिंजी जेका हुन तपस्या कई आहे उन सां ॿारनि जो जेको आहे समस्या जो समाधान कंदो हो। इहा असांजी परंपरा रही आहे। असां वटि किताब बिल्कुलु न हुआ। इहा परंपरा जेका आहे जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट ॾिठी हिते त ॾिठी त हिननि वटि त किताब कापियूं त कुझु बि कोन्हनि खे, ऐं हीअ ईअं जो ईअं पढ़ाईंदा पिया अचनि पिया। त हाणे हिननि खे छा कजे, कीअं कजे, हिननि खे कीअं जेको आहे मिसगाइड कजे। त मिसगाइड करण जे लाइ उन्हनि मां सम्झां थो 1843 या 44 जे आसपास हिकु नेशनल यूनिवर्सिटी जी स्थापना कई, जंहिंमें हुननि ॾिनो कि असां इंडियन लैंग्वेजिस जी स्टडी कंदासीं। यानी इंडियन लैंग्वेजिस जी स्टडी करण जे लाइ हिकु यूनिवर्सिटी ठही, उन में अलॻि अलॻि भाषाउनि जा माण्हू जुड़िया विया ऐं उनजे समाज जो जेको आहे पूरी स्टडी कई वई। उन स्टडी करण खां पोइ हिते जेको आहे नवां नवां सब्जेक्ट्स जेको आहे इंट्रोड्यूस कया विया ऐं उन्हनि खे जेको लंडन जी यूनिवर्सिटीज़ आहिनि, ऑक्सफोर्ड आहे या विल्फर्ड आहिनि, अहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ उन्हनि सां जोड़े करे उन्हनि खे जेको आहे अंग्रेज़ ठहण जी कोशिशि कई वई। सभ खां पहिरीं इन नीतिअ खे सम्झियो असांजे मदन मोहन मालवीय।
त हीउ जेको हले पियो उहो भारत खे ख़तमु करण जी ऐं भारत जी संस्कृतीअ खे जड़ुनि खां मिटाइण जी कोशिशि आहे। त उन्हनि पहिरीं BHU जेका बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे उन जी स्थापना कई आहे। ऐं उन खां पोइ बंगाल में रविंद्रनाथ टैगोर जेको शांति निकेतन जी स्थापना कई आहे, उहे ॿई बिल्कुलु गुरुकुल पद्धति सां हलंदियूं हुयूं। ऐं भले उन्हनि खां पोइ जेको जीअं असांखे आज़ादी मिली आहे त असां उन्हनि जो जेको आहे डेटोरेशन थींदो वियो हली, असांजी गुरुकुल पद्धति उहा ख़तमु थींदो वियो हली, ऐं उहे यूनिवर्सिटीज़ वापसि उहे किताबनि ऐं जेका किताबी ज्ञान आहे उन किताबी ज्ञान ते अची करे पहुची वियूं आहिनि हली। सभ खां पहिरीं इहो जेको गुरुकुल पद्धति उहा असांजी समाप्त कई वई ऐं असांखे नवां किताब जेको आहे ॾिना विया ऐं असांखे जेको किताबी नॉलेज जा ॿार ॾिना विया, जेको प्रताप पिंजाणी बि चयो की मैकाले साहिबु असांखे अहिड़ा ॿार ॾिना जेके क्वेश्चन पुटअप न कनि, उन्हनि जो दिमाग़ जेको हलंदो हुजे पर उनजो दिमाग़ ओतिरो ई हले जेतिरो असां उन्हनि खे ॿुधायूं ऐं उन हिसाब सां हू कमु कंदा कनि। पोइ असां कहिड़े बि सेक्टर में माण्हू खणूं, चाहे उहे बिज़नेस में हुजनि, चाहे उहे प्रोफेशन में हुजनि, चाहे उहे गवर्नमेंट ऑफिसिस में हुजनि, ऑफिसर्स हुजनि या क्लैरिकल स्टाफ हुजे, उन्हनि खे जेतिरो चवंदा आहियूं ओतिरो ई कंदो, उन खां वधीक हू पंहिंजो दिमाग़ हलाईंदो ई कोन्हे को। इन सभिनी जी स्टडी करे उन खां पोइ जेको असांजो नीति आयोग आहे, शिक्षा विभाग आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया जो, जंहिंखे HRD मिनिस्ट्री पहिरीं चवंदासीं, हाणे उहो शिक्षा विभाग थी वियो हली, त उन इहा स्टडी कई आहे ऐं उन खां पोइ जेको असांजी संस्कृतीअ में आहे या असांजी जेको जड़ुनि में आहे उनखे खोटे करे खणी आया आहिनि ऐं उन हिसाब सां हीअ शिक्षा नीति माननीय प्रधानमंत्री जेको आहे असांजी घोषित कई आहे। उन जा इम्पैक्ट्स ऐं जेके जेके शयूं आहिनि उहे कुझु त देवनानी साहिबु ॿुधायूं ऐं कुझु असांजे भाउ डायरेक्टर साहिबु पिंजाणी साहिबु ॿुधायूं आहिनि। मां अचां थो सिधो सिंधी भाषा ते, जेको तव्हां मूंखां क्वेश्चन कयो कि सिंधी भाषा ते कहिड़ो असरु थींदो, त मूंखे यादि आहे मुंहिंजी जेका एजुकेशन वरिती आहे उहा प्राइमरी जी सिंधी लैंग्वेज में वरिती आहे, सिंधी मीडियम में वरिती आहे। असां 5 ताईं 3 सब्जेक्ट्स पढ़ंदा हुआसीं, हिंदी, सिंधी ऐं मैथ्स, इहे 3 हूंदा हुआ। पर इन में जेके ॿिए सब्जेक्ट हूंदा हुआ, साइंस हूंदी हुई, चाहे सोशल साइंस हूंदी हुई, सामाजिक विज्ञान ऐं विज्ञान, इहे असां सिंधी में पढ़ंदा हुआसीं। असां 6 में वञी करे अंग्रेजी ABCD सिखीसीं ऐं उन खां पोइ असां अॻियां वधी वियासीं हली, माना 10 + 9 + 2 + 3 उन ते असां अची वियासीं हली। हाणे त 5 3 3 ऐं 4 जो अची वियो हली कॉन्सेप्ट। त उन में जॾहिं उहा पॉलिसी जेका हली आहे मातृभाषा में, मां सम्झां थो उहा 1980 ताईं हली आहे। 1980 खां पोइ असांजे ॿारनि जेको आहे घणो करे सिंधी स्कूलनि में पढ़ंदा हुआ या जेके गवर्नमेंट स्कूल्स में पढ़ंदा हुआ उन्हनि सिंधीअ में सब्जेक्ट्स पढ़णु बंदि करे छॾिया। उहे या त हिंदी मीडियम में अची विया हली या इंग्लिश मीडियम में अची विया हली या सिंधीअ में बिल्कुलु ख़तमु थींदा विया ऐं उन्हनि खे उहो 3rd लैंग्वेज सिंधी पाढ़ी वेंदी हुई ऐं धीरे धीरे उहा 3rd लैंग्वेज सिंधी बि असांजी ख़तमु थींदी वई हली। नई पॉलिसीअ में जेका ॻाल्हि माननीय प्रधानमंत्रीअ जेका चई आहे, पंहिंजे भाषण में बि चई आहे ऐं उन पॉलिसी में बि लिखियलु आहे कि ॿारनि जी जेका ग्रेस्पिंग पावर हूंदी आहे, जेका ग्राह्य क्षमता हूंदी आहे, जेको सिखण जी उन्हनि जी उमिरि हूंदी आहे, उहा उमिरि हूंदी आहे 2 साले खां वठी 8 साले ताईं। 2 साले खां 8 साले ताईं जो ॿारु, वापसि मां उहो गुरुकुल पद्धति वारो थो पुछां पियो, उते ॿारु क्वेश्चन्स कंदो आहे, हीअ छा आहे, हीअं कीअं छो थींदो, हीअ कीअं थींदो, हिन जी टेस्ट छा आहे, हिन खे मां छो पियां, हिन खे मां छो खावां, हेॾां मां छो न वञा, हीअ क्वेश्चन्स कंदो आहे। त उहे क्वेश्चन्स जा जेके जवाब असांजा वॾा ॾींदा आहिनि, माउ ॾींदी आहे, पीउ ॾींदो आहे, ॾाॾो ऐं ॾाॾी ॾींदी आहे, त उहो ग्रेस्प कंदो आहे। त माना घर जी पाठशाला थी वई हली पहिरीं, उन खां पोइ स्कूल में पहुचंदो त हुनखे पंहिंजी जेका मादरी ज़ुबान में जेकॾहिं शिक्षा मिले थी पई त उहा हुनखे यादि रहंदी। मूंखे अॼु ताईं बि यादि आहे त मां केॾी महिल बि को जोड़ कट वंडिया कंदो आहियां त मां हुनखे 2 × 2 या 2 जी टेबल न पढ़ंदो आहियां। मां अॼु बि मां सिंधी में वेंदो आहियां, 2 × 2 = 4, 4 × 8, 8 × 16 ऐं 16 × 32। त हीअ जेका मूंखे एजुकेशन जेकॾहिं न मिले हा त मां अॼु बि टेबल जेका आहे 2 × 2 पढ़ा आहियां ऐं 2 दूनी 4 ऐं 4 दूनी 8 पढ़ा आहियां। उहा दिमाग़ में वेही वई त उहा ताउमिरि रहंदी, त उहा ताउमिरि असांखे सिंधी भाषा जे जेकॾहिं मिलंदी त असां ॿारनि खे उन हिसाब सां जोड़े सघूं था पिया। प्रधानमंत्री या शिक्षा नीति मातृ ज़बान लाइ ठाही आहे, बिल्कुलु ठीकु आहे, ॿार उहो ग्रेस्पिंग कंदा ऐं उनखे मिलंदी उहा ज़बान। त हिकु त पूरी इहा जेका शिक्षा नीति ठही आहे उहा हर हिकु स्टेट लाइ अलॻि अलॻि न ठही आहे, सॼे भारत लाइ ठही आहे। सॼे भारत में इहा शिक्षा नीति लागू वेंदी। हाणे अॼुकल्ह जेको थींदो आहे, हिन स्टेट में जेको आहे किताब हीअ हलंदा, हिन किताब में हीअ हलंदो, हिन किताब में हीअ पढ़ंदासीं, उहो न हलंदो। हाणे हिंदुस्तान जी गवर्नमेंट जेका दिल्लीअ में NCERT आहे उहा छापींदी किताब ऐं उहे सभु स्टेट्स में हलंदा। 2 भाषाऊं ज़रूरी आहिनि उन्हनि खे सिखणु, हिकिड़ी त संदसि मादरी ज़ुबान
ऐं ॿी हिंदी ऐं टी अंग्रेजी। उहे टे असांखे जेकॾहिं मिलनि थी पियूं त असीं न रुॻो पंहिंजे समाज में पर राष्ट्रीय स्तर ते अंतर्राष्ट्रीय स्तर ते असीं एस्टेब्लिश थी सघूं था पिया। ॿी जेका हिन में सुठी ॻाल्हि चई वई आहे त उहा आहे साहित्य सां भाषा सां गॾु गॾु साहित्य बि पाढ़ींदासीं। माना असांजे साहित्य में छा आहे उन जी बि ॼाण मिलंदी, चाहे उहो हिंदीअ में हुजे चाहे असांखे सिंधीअ में हुजे। कॉलेज लेवल ते असां जॾहिं वञूं था पिया एंड PhD लेवल ते असीं जॾहिं वञूं था पिया त उहे सोर्सिस ॾाढा घटि आहिनि। असांखे हींअर तहक़ीक़ करण जो जेको रिसर्च करण जो अवसर आहे, मौक़ो आहे, उहो तमामु वधीक मिलंदो ऐं नवां नवां सब्जेक्ट्स जेके आहिनि असांखे हिन में मिली सघंदा। हींअर ताईं मां सम्झां थो त मूंखां अॻु सिंधीअ में कुल मिलाए करे 50 ॼणा आहिनि जिन डॉक्टरेट कई आहे, माना सिंधी भाषा में, सिंधी लैंग्वेज में। इहे सिंधी भाषी जेके आहिनि जिन PhD कई आहे उन्हनि जी मां जेको आहे संख्या नथो ॾियां। जिन सिंधी सब्जेक्ट खणी करे एंड पंहिंजी PhD पूरी कई आहे उहे कुल मिलाए करे मूंखां पोइ हिकु ॼणो जुड़ियो आहे, उहे 51 ॼणा आहिनि। इन 51 ॼणा माना 1950 खां 47 खां वठी 2020 ताईं रुॻो 51 माण्हू ई PhD करे सघिया आहिनि। इन खां वधीक सिंधीअ में PhD न थी आहे। माना सब्जेक्ट्स असां वटि ॾाढा लिमिटेड आहिनि ऐं उहे सब्जेक्ट्स बि जेके आहिनि उहे घणो करे साहित्य, भाषा, तुलनात्मक अध्ययन, वैज्ञानिक भाषा जो वैज्ञानिक अभ्यास अहिड़े तरीक़े जा आहिनि। पर असांखे सिंधीअ में अञा ॾाढा सब्जेक्ट्स आहिनि जिन ते असांखे रिसर्च करिणो आहे। त हिन नई पॉलिसीअ सां असां वटि रिसर्च स्कॉलर्स वधंदा एंड रिसर्च जा गाइड्स बि वधंदा। मूंखे अहिड़ी पूरी जी पूरी उमेदु आहे। ॿी ॻाल्हि जेका असांजे मोहन जे दड़ो में असांखे जेका लिपि मिली आहे उहा लिपि ब्राह्मी लिपि आहे ऐं असांजी सिंधीअ जी जेका लिपि देवनागरी आहे उन जी मूल में आहे असांजी पाली ऐं प्राकृत। त पाली ऐं प्राकृत जे लाइ हिन एजुकेशन पॉलिसी में अलॻि सां हिकु संस्थान ठाहिण जी, नेशनल लेवल जो संस्थान ठाहिण जी ॻाल्हि चई वई आहे। त जेके मोहन जे दड़ो जी ब्राह्मी लिपीअ जूं जेके मोहरूं आहिनि जिन खे अञा ताईं उन्हनि जी भाषा खे न पढ़ियो वियो आहे उन जी बि स्टडी थींदी ऐं उन खे जेको आहे पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधायो वेंदो त ही असांजी हिन जी मोहन जे दड़ो जी मोहरनि में ही शयूं लिखियल आहिनि। कुल मिलाए करे 429 मोहरियूं उतां मिलियूं आहिनि, पर अञा ताईं रुॻो कुल मिलाए करे मां सम्झां थो कि 45 या 47 मोहरनि जी भाषा पढ़ी वई आहे, जंहिंमें हिकु वरुणमय जी बि हिकिड़ी जेका आहे मोहर आहे जंहिं ते उहा भाषा पढ़ी वई आहे। ॿी जेका ॻाल्हि असांजे पिंजाणी साहिबु डायरेक्टर साहिबु चई कि पंहिंजी भाषाउनि जो जेको आहे ॾाढो तारतम्य ईंदो, इंटरप्रिटेशन एंड ट्रांसलेशन। माना भाषाउनि जो ट्रांसलेशन जेको साहित्य में थो थिए पियो उहो ॿियनि तरीक़नि में बि थियणु शुरू थिए। हालांकि साहित्य अकादमी साहित्य जो ट्रांसलेशन कराईंदी आहे, असां बि NCPSL वारा बि ट्रांसलेशन करायूं था पिया, पर इंटरमीडिएट भाषाउनि में ॿियो कुझु छा पियो हले पियो, हिकु भाषा में छा थो हले, ॿी भाषा में छा थो हले, इन्हनि जो इंटरमीडिएशन असांखे मिली वेंदो हली। सिंधी स्टूडेंट्स लाइ, टीचर्स लाइ, प्रोफेसर्स लाइ हिकु वॾे में वॾो मौक़ो आहे। मां त जेके ॿार हींअर ग्रेजुएशन करे चुका आहिनि, चाहे उहे सिंधी ॼाणनि चाहे सिंधी न ॼाणनि, मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त हाणे ई तव्हां MA सिंधीअ जो फॉर्म भरियो, चाहे राजस्थान मां भरियो, चाहे उहो महाराष्ट्र मां भरियो, चाहे गुजरात मां भरियो। छो जो प्रधानमंत्रीअ जी अध्यक्षता में हिकु आयोग गठित थियण वारा नेशनल लेवल जो, जंहिंमें सभिनी भाषाउनि जा विद्वान हूंदा। त जेके विद्वान हींअर आहिनि उन्हनि जी जेका एज आहे ऐं हींअर जेके अचण वारा आहिनि उन्हनि जी जेका एज आहे, उन खां पोइ छा, उन खां पोइ केरु हूंदो, उन खां पोइ अॼु जा जेकी नई टही आहे जिन जी उमिरि अॼु 22 ऐं 23 साल आहे, उहा नई टही हूंदी जिन खे भारत जे प्रधानमंत्रीअ सां गॾु वेही करे भाषाउनि जे बारे में पंहिंजा वीचार ॾियण जो मौक़ो मिलंदो हली। ॿी ॻाल्हि जेका इन खां पोइ भाषा जे लाइ थींदी उहा थींदी एजुकेशन जेका असांखे ॾियणी आहे उहा कीअं। त उन जे लाइ जेके टीचर्स आहिनि उहे किथां ईंदा, उहे असांखे जेके ॿार अॼु जा ॿार आहिनि जिन जी उमिरि 18 सालनि खां शुरू थिए थी पई हली, त उन्हनि खे जेकॾहिं असां सिंधी सेखारियूं था पिया त जेका मुस्तक़बिल में भविष्य में जेके ॻाल्हियूं मास्तरनि जूं पोस्टूं अचणियूं आहिनि, गवर्नमेंट में हुजनि चाहे प्राइवेट स्कूल्स में हुजनि, त उते असांखे सिंधीअ जा मास्तर जेको आहे असांखे मिली वेंदा हली। इन खां अलावा शंकर लालवानी साहिबु, देवनानी साहिबु पंहिंजी तरफ़ सां कोशिशूं कयूं आहिनि त सिंधी कल्चरल सेंटर जी स्थापना थिए। शंकर लालवानी साहिबु त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़ासि अर्ज़ ते लोकसभा में बि चई आहे त हिंदुस्तान में हिकु सिंधी सेंट्रल यूनिवर्सिटी हुअणु घुरिजे ऐं ॿियो हिकु ऑल इंडिया लेवल जो सिंधी कल्चरल सेंटर हुअणु घुरिजे। मां इन जी खतो किताबत गवर्नमेंट ऑफ इंडिया सां, संस्कृति मंत्रालय सां कई हुई, कल्चरल मिनिस्ट्री सां कई हुई। मां वॾे फ़ख्र सां थो चवां पियो त गवर्नमेंट ऑफ इंडिया असांजी इहा ॻाल्हि त मञी आहे त असांजा जेके बि
जोनल कल्चरल सेंटर आहिनि, 9 कुल मिलाए करे जोनल कल्चरल सेंटर आहिनि हिंदुस्तान में कल्चरल मिनिस्ट्रीअ जा। उन्हनि में सिंधी कलाकारनि खे बि मौक़ो मिलंदो पंहिंजी कला जो प्रदर्शन करण जो। इन लोक कला हूंदी, असांजा नाटक हूंदा, असांजा गायक हूंदा, उहे उते पंहिंजो जेको आहे पंहिंजो प्रोग्राम पेश करे सघनि था पिया। ॿी ॻाल्हि सेंट्रल यूनिवर्सिटी। टी ॻाल्हि आशा चांद जेका कोशिशि कई आहे सुप्रीम कोर्ट में रिट लॻाए करे ऐं डिसीशन आयो आहे कि असांजो सिंधीअ जो हिकु टीवी चैनल हुअणु घुरिजे ऐं उहो 24 कलाकनि जो टीवी चैनल असांजो मां सम्झां थो ॾाढो जल्दी अचण वारो आहे। डॉक्टर पिंजानी साहिब बि उन लाइ कोशिशि करे रहिया आहिनि, दूरदर्शन ऐं आकाशवाणी जा जेके डायरेक्टर्स आहिनि उन्हनि सां कोशिशि करे रहिया आहिनि। त उन्हनि में जेके प्रोग्राम पेश थींदा, उन्हनि में प्रोग्राम पेश कराइण वारा जेके एंकर्स हूंदा, जेके कंपोजिशन करण वारा हूंदा या प्रोग्राम पेश करण वारा हूंदा, ॻाइण वारा हूंदा, उहे असांखे सिंधी खपनि। त सिंधी ॿार खे एॾो मौक़ो मिलण वारो आहे अचण वारनि 5-7 सालनि में, जो मां सम्झां थो हिकु बरसाति थींदी असांजे ॿारनि जे मथां, सरकारी नौकरियुनि जी बि चाहे ख़ानगी नौकरियुनि जी बि। इन करे अर्ज़ु मां हिन प्रोग्राम जे माध्यम सां जेके बि असांजा फेसबुक ते ॾिसनि था पिया, जेके कमेंट्स कनि था पिया या हिन खां पोइ जेके ॾिसंदा, उन्हनि खे हथ जोड़े मां वेनिती कंदुसि त महिरबानी कयो। हाणे घणेई थी वरी तव्हां ॿारनि खे अंग्रेजी बि सेखारी, तव्हां ॿारनि खे हिंदी बि सेखारी, गुजराती, मराठी, बंगाली सभु सेखारियो आहे, पर हाणे मौक़ो मिलियो आहे तव्हांखे। छो जो असां हिकु नंढे हूंदे कहाणी पढ़ी हुई त वक़्तु जेको हूंदो आहे उहो पुठियां गंजो हूंदो आहे, उनखे अॻियां वार हूंदा आहिनि। त उन अॻियां खे वारनि खे असां पकड़ींदासीं त मां सम्झां थो त असांजी जेका नेशनल एजुकेशन पॉलिसी आहे सिंधीअ खे 4 चिंड लॻाईंदी, इहो मूंखे पूरो विश्वास आहे। पोइ बाए असां अखियुनि सां न ॾिसूं पर असांजी ईंदड़ जनरेशन ज़रूरु ॾिसंदी। मां एतिरो चई करे मां लॻे थो वधीक टाइम वठी छॾियो आहे हाली, पर जेतिरी ॼाण मां ॾियण ते चाही तव्हां भाउरनि ऐं भेनरुनि खे, सोचींदो आहियां कि उहा जीअं गर्भवती स्त्री हूंदी आहे न, सोचींदी आहे कि मुंहिंजे जेको आहे डिलीवरी जल्दी थिए त ख़बर पए मां 9 महीना 9.25 महीना पेट में छा सांढे रखियो आहे। त जीअं खां वठी तव्हां सां डिस्कशन थियो आहे कि नेशनल एजुकेशन पॉलिसी ते ॻाल्हाइणो आहे, त मां इहे सभु इंफॉर्मेशन्स जेको आहे उहे गॾु कंदो रहियुसि त असांखे छा मिली सघे थो ऐं पॉलिसी में छा आहे। ऐं उहा ॾाढी उकीर हुई त मां सभु तव्हांजे साम्हूं ॾेई सघां। हाणे डिलीवरी में ॿार कीअं ॼाओ इहो तव्हां तय कंदा। महिरबानी। न, तमामु ख़ूबसूरत ऐं सुंदर ॿार आहे ऐं इहा इंफॉर्मेशन पाण जाम ज़रूरी आहे। अहिड़ा असांजा वेबिनार्स घणा थियणु खपनि जीअं माण्हुनि ताईं इहा इंफॉर्मेशन वधीक पहुचे। असांजो इहो ई प्रयास आहे त हर तरीक़े सां असां ॿारनि ताईं जे सिंधी समाज ताईं दिलेर सिंधी जे द्वारा इंफॉर्मेशन पहुचाइण जो हिकिड़ो ज़रियो बणिजी सघूं। इन करे ई अॼु असां इहा वार्ता खई हुईसीं। हाणे तव्हां इहो ॿुधायो त माना हिकु त हाणे भाषा सां नौकरीअ जो जुड़ाव बि थी वेंदो। जी बिल्कुलु। माना केतिरियूं नौकरियुनि जी बरसाति थींदी, इहा त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त इहा थी वेंदी। उन खां पोइ हिकु ॻाल्हि मां जेका ॿुधी आहे ऐं कई आहे त माउ जे गर्भ खां वठी ॿार जो पंहिंजे भाषा सां संबंध हूंदो आहे। त जेकॾहिं पंहिंजी भाषा जे द्वारा उहो सभु इहे ॻाल्हियूं ॿुधंदो कंदो त पाण जेको हाणे ब्रेन्स, असांजा ई ब्रेन्स जल्दी एक्टिवेट थींदा ऐं वधीक सुठी तरह बहितरीन नमूने कमु कंदा। त शायदि माना मशीनी तकनीक खां असां अॻियां अची करे पाण वधीक एक्टिवली, वधीक जेतिरा सियाणा हाणे आहियूं उन खां वधीक सियाणा सॾाइजंदासीं। हिकु ॻाल्हि तव्हां वारी जोड़णु चाहींदुसि, गर्भ में ॿार खे जेका ॿोली मिलणु घुरिजे, त असां वटि हिकु उदाहरण आहे महाभारत जो, जंहिंमें अभिमन्यु खे चक्रव्यूह जी भाषा सम्झाई वई हुई त चक्रव्यूह खे कीअं भेदिजे ऐं कीअं वञिजे, कीअं प्रवेश कजे ऐं कीअं भेदे करे ॿाहिरि निकिरिजे। त चवनि था त जेॾी महिल प्रवेश जी ॻाल्हि हुई ओॾी महिल त द्रौपदी जागी पिए, पर जेॾी महिल चक्रव्यूह खे तोड़णो आहे या भेदणो आहे ओॾी महिल द्रौपदीअ खे निंड अची वई। त इन करे अभिमन्यु पूरी तरीक़े सां ॿुधी न सघियो त उहो चक्रव्यूह में प्रवेश त करे वियो पर ॿाहिरि निकिरी न सघियो, उनजी जेका आहे जान ख़तमु थी वई। इहो त पौराणिक सत्य आहे, पर हाणे बि संस्कृति उत्थान न्यास जेको आहे एंड असांजी जेका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी हिकु संस्था आहे नेशनल मेडिकल ऑर्गेनाइजेशन, उन ते बिल्कुलु बाक़ाइदा शोध कयो आहे। अहिड़ियूं घणेई गर्भवतियुनि स्त्रियुनि ते उन्हनि शोध कयो ऐं ॿार उन्हनि सां गॾु संस्कृत ऐं हिंदी ऐं उन्हनि खे
पौराणिक कथाऊं ऐं उहे ॿुधाइण उन्हनि खे शुरू कयूं त उन जो न रुॻो डिलीवरी ते असरु पियो आहे पर उन्हनि जे ॿारनि ते बि उहो असरु पियो आहे। उहो अॼु जी इन रिसर्च में बि थी वियो हली। त मां अर्ज़ु कंदुसि जेका असांजी नई जनरेशन अचण वारी आहे उन जा माउ पीउ पाण में सिंधी ॻाल्हाइणु शुरू कनि त असांजो जेको ॿारु आहे उनखे सिंधी माउ जी ज़ुबान माउ सां त गॾु मिले पर माउ जे पेट में मिली वञे हली त हिकु सुंदर समाज असांजो सिंधीअ जो बर्पा थी वेंदो हली वापसि जीअं साईं चाहियो था। महिरबानी जी। मां स्क्रीन ते हाणे इनवाइट करणु चाहींदमि असांजे CHM कॉलेज जी प्रिंसिपल मंजू लालवानी पाठक जी खे, जेके के हिन वक़्तु बि पंहिंजे कॉलेज जे द्वारा ॿारनि सां जुड़ियल आहिनि। त स्क्रीन ते इनवाइट कयो मंजू जी खे त जीअं असां वधीक उन्हनि खां जानकारी वठी सघूं। अॼु असां देवनानी जी जेके एक्स असांजा मिनिस्टर आहिनि उन्हनि सां जानकारी वरितीसीं। असांजे प्रताप पिंजानी जी जेका हाणोका असांजा डायरेक्टर आहिनि उन्हनि सां ॻाल्हायोसीं। असांजे NCPSL सां जुड़ियल असांजे भाउ सुरेश जी सां असां ॻाल्हायोसीं। हाणे असां मंजू जी खे स्क्रीन ते इनवाइट करे उन्हनि सां वधीक जानकारी हासिल कंदासीं। त मां पंहिंजे टेक्निकल टीम खे रिक्वेस्ट कंदमि त मंजू जी खे स्क्रीन ते वठी अचनि। नमस्ते मंजू जी। नमस्ते मैम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु आहियां मैडम। मंजू जी तव्हां पंहिंजे हेतिरे बिज़ी शेड्यूल मां तव्हांजी हाणे राति ताईं तव्हांजी मीटिंग्स पयूं हलनि त उन खां पोइ बि तव्हां असांजे लाइ टाइम कढिया आहे। हिन जे लाइ पहिरीं त मां तव्हांखे बि धन्यवाद चवंदमि ऐं सुरेश जी तव्हांखे बि धन्यवाद चवंदमि मां। मंजू जी हाणे असां हेतिरी देरि खां सभु इहे ॻाल्हियूं नयूं एजुकेशन पॉलिसीज़ ते ॿुधियूंसीं सम्झूसीं। हाणे अञा हिन में तव्हां हिकिड़ो ॿियो नओं अध्याय बि जोड़ींदा, असांखे इन बारे में जानकारी ॾींदा त इन एजुकेशन सिस्टम जो सिंधी टीचर्स ते, सिंधी ॿारनि ते, सिंधी भाषा ते ऐं सिंधी ॿारनि जी जॉब्स ते कीअं असरु थो अचे पियो, इन ते पंहिंजा तव्हां वीचार रखंदा। पहिरियों त मैडम इलाही सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां इहो प्रोग्राम रखियो ऐं मूंखे यादि आहे जॾहिं तव्हां असांजे CHM कॉलेज में आया हुआ तॾहिं बि तव्हां सिंधी भाषा लाइ जाम कुझु कम कया हुआ। पर तव्हां मूंखे बाबलानी साहब ऐं पिंजानी साहब ऐं देवनानी साहब जे साम्हूं आंदो अथव, जेके एॾा वॾा पंहिंजे पाण में एॾा वॾा माण्हू आहिनि। उन्हनि जे साम्हूं मां एक्चुअली छा ॻाल्हायां हाणे मूंखे ठीक सां सम्झ में बि नथो अचे। छो बाबलानी साहब हिस्ट्री इतिहास खां वठी हिनमहिल ताईं जाम ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं जीअं उन सर असांखे इतिहास खां वठी हिनमहिल ताईं जोड़े करे ॻाल्हियूं ॿुधायूं त उन में ईअं लॻे थो कि शुरू खां वठी हिनमहिल ताईं जेकी शिक्षा नीति आहे उन जो असांजे समाज में केतिरो महत्व आहे। त बाबलानी साहब मां त एॾी ख़ुशि आहियां तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधी करे। असांजा पिंजानी साहब खे मां जॾहिं बि ॾिसंदी आहियां त मूंखे NCPSL दिल्ली जो यादि ईंदो आहे। सर हमेशह कोशिशि कंदा आहिनि ऐं सर हिन शिक्षा नीति खे जीअं साहित्य सां, सिंधी साहित्य सां जोड़े करे ॿुधायो अथऊं त इहो हिकिड़ो ॿियो बि पहलू आहे। ऐं टी ॻाल्हि असांखे देवनानी साहब जेको ॿुधायूं कि हिन शिक्षा नीति खां पोइ असांजे रोज़गार ते छा असरु हूंदो, असांजे सिंधी ॿारनि खे रोज़गार कीअं वधाइण मिलंदो। त मूंखे लॻे थो हे टे पहलू त इलाही सुठा ॿुधाए विया आहिनि। हाणे मैडम मंजू जी जी सर, मां हिकिड़ो ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखंदुमि। बीइंग ए प्रिंसिपल ऑफ द कॉलेज जेको आहे ऐं हाणे तव्हांजो रोल वधीक आहे। पॉलिसीज़ देश में ठही वयूं आहिनि, एजुकेशन पॉलिसियूं असांजे मिनिस्ट्री जे तरफ़ां, ऐं हाणे उन्हनि जो इम्प्लीमेंटेशन तव्हांजे इंस्टीट्यूशन्स जे थ्रू थींदो। ऐं अचण वारे फ्यूचर में हैदराबाद नेशनल कॉलेजिएट बोर्ड जो तमामु वॾो रोल सिंधी भाषा जे वाधारे में थियण वारो आहे। तव्हां जल्दी असां उन्हनि सां कुझु कोऑर्डिनेट करे MOU तव्हांजे इन बोर्ड सां कंदासीं। इन बारे में पंजवाणी साहब सां बि ॻाल्हाइणु थियो, निरंजन हीरानंदाणी साहब सां बि थियो। ऐं हाणे तव्हां उन में एज ए प्रिंसिपल आहियो त हिकिड़ो तव्हां इहो ॿुधायो कि तव्हां पंहिंजे उते छा इनिशिएटिव्स खणंदा ऐं वधीक में वधीक ॿार जुड़नि ऐं NCPSL जे थ्रू जेका इहा सिंधियत जो असां मशाल असां पंहिंजे हथ में खई आहे उन में सभी सिंधियुनि भाउरनि जो रोल रहे ऐं देश में नालो थिए कि वाकई में राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद सिंधियत ऐं सिंधी भाषा जे
वाधारे में कमु करे रही आहे। ज़रूर सर, तव्हां इलाही वॾी ॻाल्हि चयव। हिकु त इहा इलाही सुठी ॻाल्हि आहे कि असां जहिड़ा माण्हू हैदराबाद सिंध कॉलेजिएट बोर्ड में जुड़ियल आहिनि। इहो असांजो सौभाग्य आहे सर कि सिंधी जेको असांजो हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड आहे हिनखे हिकु माइनॉरिटी स्टेटस मिलियल आहे ऐं इन स्टेटस जे पोइतां असांजे पूरे बोर्ड जेके हाणे असांजा ट्रस्टी आहिनि उन्हनि खां पहिरियों उन्हनि जी जेकी पहिरियों पीढ़ी उन खां वठी करे हिनमहिल ताईं सभिनी जाम कोशिश कई आहे कि न छड़ो सिंधियुनि खे पर जेके लोकल आहिनि उन्हनि खे बि एजुकेशन मिले। पर हाणे जेकी ॻाल्हि असांजे साम्हूं आई आहे इन में बिल्कुलु पिंजानी साहब सही चयूं कि हिकु प्रिंसिपल या हिकु जेको टीचर थींदो आहे उनजो जेको रोल आहे उहो हाणे इलाही वधी वियो आहे। छो जो हिनमहिल ताईं त असां कोशिश पिया कयूं कि सभु सिंधी लैंग्वेज जे जेको सिंधी मीडियम स्कूल उन में एडमिशन वठनि, पर हाणे त असांखे हिकु एॾो सुठो मौक़ो मिलियो आहे कि जेको असांखे ॿुधाए थो कि हर राज्य में असां पंहिंजी मातृभाषा खे पढ़ी सघूं था। त इहो असां हाणे हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड चाहिनि त हिनखे कंपलसरी बि था करे सघनि ऐं असां पंहिंजे तरफ़ां ज़रूर पंहिंजे बोर्ड खे रिक्वेस्ट कंदासीं कि जेके बोर्ड जा एॾा कॉलेज आहिनि या स्कूल आहिनि उन सभिनी में एटलीस्ट जेको इनिशियली क्लास आहिनि उन में सिंधी भाषा सिंधी मीडियम जा जेके क्लास आहिनि उहो कंपलसरी कनि। इन सां छा थींदो कि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार त ॿार पढ़नि था पर लीली लावा खीर वक्त खावा बि पढ़ंदा। त जेको असांजी संस्कृति आहे पंहिंजी भाषा में ॻाल्हाइण में जेको फ्लेवर ईंदो आहे जेकी ख़ुशी थींदी आहे कंहिंखे असां चऊं था कि लख लानत त इहो असां हिंदीअ में या इंग्लिश में न चई सघंदासीं ऐं अगरि चवंदासीं बि त एतिरो मज़ो न ईंदो। त मां छा थी चवां कि असां जेके बि टीचर आहियूं इहो छड़ो न ॻाल्हायूं बट असां हिकिड़ो ग्रुप ठाहे करे ऐं पंहिंजे सिंधी समाज जे हिकु हिकु फैमिली खे असां इहो उत्साहित कयूं कि पंहिंजे ॿारनि खे तव्हां इंग्लिश हिंदी ज़रूर सेखारियो, स्पेनिश बि पढ़ायो, पर पंहिंजे ॿारनि खे नंढाइप में अगरि पंहिंजी भाषा सेखारींदव त तव्हांखे ॿुधण में बि सुठो लॻंदो, असांजी संस्कृति खे बि असां प्रिज़र्व करे रखंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि सभिनि खां सुठी ॻाल्हि इहा आहे कि जीअं बाबलानी साहब चयूं कि असां खां पोइ केरु, त असां खां पोइ केरु जो क्वेश्चन मार्क ई ख़तम थी वेंदो। पर इहा ॻाल्हि छड़ो मुंबईअ ताईं असांखे न रखणी आहे, छड़ो HSNC बोर्ड हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड तां न रखणी आहे। छो जेके इहे असांजा जेतिरा बि 29 राज्य आहिनि, तव्हां केरला ॾिसो कि ओडिशा ॾिसो कि छत्तीसगढ़ ॾिसो, जाते बि ॾिसो, तव्हां तिल्दा ॾिसो कि बैरागढ़ ॾिसो, दिल्ली ॾिसो कि तव्हां हिन पासे राजस्थान ऐं आदिपुर, सभिनि हंधि सूरत, सभिनी हंधि सिंधी आहिनि, पर सिंधी मीडियम स्कूल इलाही घटि आहिनि हुन पासे। त जे शहर में सिंधी मीडियम स्कूल कान्हनि उते असांजो कमु आहे कि उतां जी राज्य सरकार सां मिली करे हिकिड़ा हर राज्य में हिकिड़ो ग्रुप ठाहियूं ऐं उहो ग्रुप न जीअं पिंजानी साहब आहिनि उतां असां शुरू कयूं या बाबलानी साहब चयूं कि हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजे, उहो ग्रुप उन्हनि सां जुड़ियल हुजे ऐं उहो ग्रुप न हर राज्य में कमु करे कि भाई हर राज्य में हर जिले में एटलीस्ट हिकिड़ो सिंधी मीडियम स्कूल हुजे या जेके इनिशियली असांजा 3 या 4 दर्जा आहिनि उन में सिंधी सब्जेक्ट हुजे ई हुजे। छो जो अलफ अंब बे बल्ला बे बकरी असांखे पढ़णो ई आहे, 1 2 3 4 असांखे पढ़णो ई आहे। उन खां भले पोइ असां 1 2 3 चऊं या 1 2 3 4 जे जॻह असां चऊं 1 2 3 4, पर असांखे 1 2 3 4 चवणो ई आहे। त इहो 2 तरीक़ा आहिनि, हिकु त टीचर पेरेंट्स खे उन्हनि खे इनकरेज कनि ऐं ॿी ॻाल्हि राज्य सरकार जा उनखे बि कनि। छो जो तव्हां अगरि ॾिसंदव त शिक्षा नीति में मदर टंग ऑब्लिक रीजनल लैंग्वेज लिखियल आहे। त अगरि तव्हां हिकिड़ो उदाहरण खणंदव छत्तीसगढ़ राज्य जो, त उते कोई बि हिकु भाषा कान्हे, उते सिंधी बि आहिनि, मराठी बि आहिनि, गुजराती बि आहिनि, सभु आहिनि। त उते मातृभाषा जेकी आहे उहा हिकु कान्हे, लेकिन रीजनल लैंग्वेज जेकी आहे उहा छत्तीसगढ़ आहे। त अगरि सरकार अगरि निर्णय थी खणे त उहो छत्तीसगढ़ रीजनल लैंग्वेज खणंदी, पर उते पिंजानी साहब असांजो कमु आहे
कि उते असांजा जेके बि सिंधी आहिनि उन समाज सां मिली करे राज्य सरकार खे इहो असां रिक्वेस्ट कयूं कि कीअं बि करे जाते सिंधी वधीक आहिनि उतां जे स्कूल में सिंधी भाषा सिंधी सब्जेक्ट ज़रूर रखनि। त उन सां छा थींदो कि न छड़ो हिकु पर्टिकुलर एरिए में बट इलाही जिते बि राज्य आहिनि सभिनी हंधि एटलीस्ट सिंधी असांखे पढ़णु मिलंदो, असांखे ॻाल्हाइणु मिलंदो। त जेको असांजे मन में भाव आहे कि अड़े सिंधी ॻाल्हाईंदासीं त असां अॻिते कीअं वधंदासीं, त इन सभिनि जो जेको भाव हो उहो सरकार ने असांखे उहो भाव असांखां हाणे इहो शिक्षा नीति ॾेई करे चयो अथऊं कि हाणे इहो भाव हटाए छॾियो। छो जो पंहिंजी लैंग्वेज में ॻाल्हाइण सां 3-4 ॻाल्हियूं आहिनि मैडम। हिकु त संस्कृति असांजी पंहिंजी हमेशह मिठी लॻंदी आहे। तव्हां रिसर्च ॾिसो खणी करे, कंहिं बि सिंधी खां पुछंदव कि तव्हांजो पाड़े वारो तव्हांखे सिंधी खपेव कि कहिड़ो खपेव, ॿिए हेतिरी सुठी डिस्कशन हली रही हुई, शायद नेटवर्क जो इशू थी वियो मंजू जी जे हिते। मंजू जी तव्हां ॿुधी सघो था? तमामु सुठा वीचार रखी रहिया हुया मंजू जी, पर शायद नेटवर्क जो इशू अची वियो अथनि हुते। प्रताप भैया तव्हांजे अचण सां पोइ ईअं थो लॻे ॼण सॼी इंडिया में हिकु सिंधी मुहिम हली आहे, ऐं जेको तव्हां सोशल मीडिया जे थ्रू करे रहिया आहियो न, त सभु चैनल सभिनी FB ते जेके लाइव हली रहिया आहिनि ऐं NCPSL जा जेके बि असांजा सदस्य आहिनि तमामु सुठी तरह बहिरो वठी रहिया आहिनि न, त हिना जी मां ऐं सुरेश जी असां जीवन जो हिकिड़ो एम ठाहे रखियो आहे कि जेको बि कुझु करिणो आहे उहो सिंधियत जे वाधारे लाइ करिणो आहे। ऐं हिन लाइफ में असांजो कुझु बि कॉन्ट्रीब्यूशन अगरि थी सघे त इन खां वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि कान थींदी आहे। लाइफ जो अचीवमेंट बि उन हिसाब सां सक्सेस मञी वेंदी आहे। त असां पंहिंजो रोल कयूं था। बाक़ी त अगरि झूलण गॾु आहे ऐं समाज गॾु आहे त बिल्कुलु असां सिंधियत जो वाधारो कंदासीं। ऐं लॉकडाउन जो पीरियड असां लाइ आशीर्वाद खणी आयो आहे। ऐं जेको आहे उन बेसिस ते जेतिरो असां परे परे हुआसीं हिन वेबिनार जे थ्रू असां सॼे समाज सां इंटरेक्ट कयूं पिया। ऐं समाज जूं जेके उन्हनि खे लॻे थो भई ही ॻाल्हियूं थियणु घुरिजनि या ही NCPSL खे करणु घुरिजे, उहो वेबिनार जे थ्रू असां तमामु सुठे तरीक़े सां उन्हनि खे ॿुधी सघूं पिया ऐं उन्हनि खे निश्चित रूप सां असां इम्प्लीमेंट करण जी बि कोशिशि कंदासीं। मां चवंदमि पंहिंजी टीम खे त अगरि मंजू जी खे अची विया हुजनि त वापसि खणनि, पर मां अॼु पंहिंजे दर्शकनि खे इहो ॿुधाइणु चाहींदमि त हे जेके साम्हूं असांजे स्क्रीन ते 2 NCPSL जा चवंदमि मां हिसा आहिनि जेके, उहे असां सां हिन वक़्तु उन्हनि जा ऑफिस आवर्स कान्हनि के, उन्हनि जा ऑफिस आवर्स पूरा थी चुका, लेकिन सिंधियत वधे इन जे करे हे टोटली 24/7 कमु कनि था पिया। मां इन जे लाइ तव्हांजो तहे दिलि सां धन्यवाद थी कयां, छो त शायदि इहा ई ॻाल्हियूं समाज खे खपनि। त उन जे करे ई तव्हांखे एतिरो इज़त, एतिरो प्यार, एतिरो मान मिली रहियो आहे, छो त तव्हां ओतिरी महिनत कयो था पिया। उन में असां तव्हां सां जेतिरे बि जुड़ी सघियासीं, जेतिरो बि कमु करे सघियासीं सिंधियत जे वाधारे जे लाइ, त असां तव्हां सां गॾु आहियूं। न त ऑफिस बंदि थींदी आहे, 6 में 5 मिंट कोई न मिलंदो आहे। 6:30 फोन कर, 7 फोन कर, सुबुह 8 बजे फोन कर, त तव्हां जेकॾहिं तव्हां आयो त समाज मां सिंधी भाषा जो आईंदो तमामु 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 ऊचो थी वेंदो। इहा मुंहिंजी पूरी मतिलबु हिकिड़ो हो आहे, पको इहो आहे त भई ज़रूरु असांजी सिंधियत जो वाधारो थींदो। जी हिन जी हिकु ॻाल्हि मां चवणु चाहींदुसि, साहित्य अकेडमी कंहिं बि साहित्यकार खे खणी करे या कंहिं बि विषय खे खणी करे पहिरीं सिम्पोज़ियम कंदी आहे। उन सिम्पोज़ियम में जेकॾहिं कुझु तत्व मिलंदो आहे, कुझु हासिलात थींदी आहे, त उन खां पोइ उन ते वॾी सेमिनार करण जी कोशिशि कंदी आहे। उन में वॾा डिस्कशन्स जेको आहे डिस्कशन्स थींदा आहिनि। ऐं पोइ वरी जेको चइजे की ॾुध खीर ॼमाए ॾुध मां वरी पोइ मखणु निकिरंदो आहे। त मां सम्झां थो असां अॼु खीर में जेको आहे सबाण विधी आहे, उन मां ॾही ॼमी करे असांखे मखणु कढणो आहे। त ही सब्जेक्ट्स जेके हाणे असांखे मिलिया आहिनि अॼु हुन जी वेबिनार में, चाहे पेंजाणी साहिबु ॾिना या देवनानी साहिबु ॾिना या दीदी मंजू जी ॾिना आहिनि, त हिकिड़ो प्रोग्राम तव्हां हुनखे डिज़ाइन कयो एंड
मां डायरेक्टर साहब खे बि अर्ज़ु कंदुसि त उहे उनखे तव्हां जेको आहे पास करण जी कोशिशि कयो त उहो प्रोग्राम हुजे जेके सिंधीअ जा पढ़ण वारा जेके ॿार आहिनि, जेका नई टई आहे हिकिड़ी उहा, ऐं हिकिड़ो जेके टीचर्स आहिनि उन्हनि जो, त उन्हनि जो बि जेको आहे इंटरेक्शन थिए त उहो छा हिन बारे में सोचनि था पिया, जेका इम्प्लीमेंटेशन वारी ॻाल्हि असांजे देवनानी साहिब चई, इम्प्लीमेंटेशन कीअं थिए उन ते पहिरीं टीचर्स खां, ऐं पोइ असांजा ॿार नई शिक्षा नीतिअ खे कीअं अपनाईंदा, उन्हनि जे लाइ छा मौक़ा मिलिया आहिनि जेके असां ॿुधाया आहिनि, त उन्हनि खे हू कीअं था अडॉप्ट कनि पिया, इन ते हिकिड़ो प्रोग्राम तव्हां ठाहियो। ऐं मां बिजानी साहब खे अर्ज़ु ज़रूर कंदुसि ज़रूर तव्हां जेकॾहिं जेको आहे महिनत कयो था त असां, जेकॾहिं तव्हां महिनत कयो था त असां नंढड़ा NGOs थी करे कीअं न महिनत कंदासीं, छो त असांजे बि ज़िंदगी आहे, तव्हां पद ते आहियो पर असां बि समाज जे तरफ़ां खां ज़रूरु तव्हां सां कंधे में कंधो मिलाए हलंदासीं। कदम जी ॿ जॾहिं समाज जो हिन जो हलंदा तॾहिं मंज़िल तकड़ी पहुची हलंदासीं। इहो मौक़ो ज़रूरु असांखे ॾिजा। अॼु मां जी पंहिंजी हिते ई सेमिनार खे असां अॼु हिते ई समाप्त करण जी चयूं था। जे मंजू जी अची विया हुजनि त स्क्रीन ते अचनि, पर जे नेटवर्क जे करे नथा जुड़ी सघनि त असां कोशिशि कंदासीं त अहिड़नि टीचर्स खे वठी अचूं जेके पंहिंजे हिन प्रोग्राम जे माध्यम सां बि असां चवंदासीं त जेकॾहिं कंहिंखे पंहिंजा वीचार रखण जी इच्छा आहे त असांजे कमेंट बॉक्स में लिखी करे असांखे ज़रूरु ॿुधाइनि त जीअं असां तव्हांजा वीचार भाउ पिंजाणी सर जी ताईं पहुचाए सघूं। पिंजाणी जी ऐं बाबलानी जी, तव्हां असांजे लाइ टाइम कढियो, हुनजे लाइ तव्हांजा धन्यवाद। तव्हां बि थका पिया हूंदा सॼे ॾींहं जो, अॼु ॿिन्ही जो अॼु बिज़ी शेड्यूल हुयो, तव्हां टाइम कढियो, थैंक यू वेरी मच। वरी बि जय झूलेलाल। सेवा जो मौक़ा ॾींदा रहिजो। जी महिरबानी, सभिनी जी महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। अॼु असां पंहिंजे दर्शकनि खे अॼु हाणे इजाज़त घुरंदासीं ऐं मां चवंदमि त जिते अहिड़ा असां सां गॾु हथ आहिनि जेके एतिरो समाज जे सिंधी भाषा जे वाधारे जे लाइ कमु करे रहिया आहिनि, त छो न असां बि सभु पंहिंजे घरनि में सिंधी ॻाल्हायूं। हाणे त जाम ऑनलाइन एप्स आहिनि जंहिंजे द्वारा असां सिंधी लिखण पढ़ण बि सिखी सघूं था, पर घटि में घटि सिंधी ॻाल्हायूं, सिंधी गीत ॻायूं, सिंधी कलाम ॻायूं। ऐं हाणे ऑडियोस बि अची विया आहिनि जेके तव्हां सिंधी लिटरेचर ॿुधी ॿुधी करे बि पंहिंजो पाण खे अपग्रेड करे सघो था पिया, पंहिंजे सिंधी सभ्यता ते फ़खुरु महसूसु करे सघो था। त अचो गॾिजी करे हिकु क़दम सिंधियत जी राह ते अॻिते वधायूं, जीअं असां ईंदड़ वक़्त में ऐं हमेशह ई चऊं त जीए असांजी सिंधियत। वरी गॾिजंदासीं जल्दी ई तव्हां सां नए टॉपिक सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं कोरोना जूं गाइडलाइंस ज़रूरु फॉलो कंदा। जय झूलेलाल।